अस्सलाम वालेकुम। जीअं त सभिनी ख़बर आहे त अॼुकल्ह असां सभु पंहिंजे घरनि में बंदि आहियूं पंहिंजी भलाई जे लाइ। सो वक़्तु गुज़ारणु कुझु माण्हुनि जे लाइ इलाही मुश्किल थी पियो आहे। मुंहिंजे पंहिंजे व्यूअर्स मां किन मूंखे चयो, किन मैसेजिस कया त इन बारे में का वीडियो ठाहियो जंहिंमें असांखे कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं ख़बर पवनि त असां पंहिंजो वक़्तु पॉज़िटिवली कीअं था गुज़ारे सघूं। त सभिनी खां पहिरियों ॻाल्हि त इहा ॻाल्हि सम्झण जी आहे त वक़्त जी अहमियत केतिरी आहे। ॾिसो, हाणे हर इंसान जी जेका ज़िंदगी आहे उहो हिकिड़ो फिक्स्ड टाइम पीरियड आहे। मिसाल जे तौर ते 50 साल, 6 महीना, 2 हफ़्ता, 12 कलाक, कुझु मिंट, कुझु सेकेंड, ऐं जीअं इहो ड्यूरेशन ख़तमु थींदो तीअं ज़िंदगी ख़तमु। त ईअं हर माण्हू जी ज़िंदगी जेका आहे उहा कुझु फिक्स टाइम पीरियड आहे, हिकिड़ो लिमिटेड, हिकिड़ो मुक़ररु करदा वक़्तु आहे। सो जॾहिं असां कलाक विञायूं था, 15 मिंट विञायूं था, सॼो ॾींहुं विञायूं था, त माना असां ज़िंदगीअ जो एतिरो हिसो ज़ाया करे छॾियोसीं। सो वक़्तु ॾाढो क़ीमती आहे, ज़िंदगी हिकिड़ो दफ़ो मिली आहे। ऐं हींअर जहिड़नि बि सबबनि खां असां पंहिंजे घरनि में बंदि आहियूं त इनखे बजाए इन जे त बोर थियो या इनखे बोझ सम्झो, तव्हां इन टाइम जो हिकिड़ो सुठो इस्तेमालु करे था सघो। औरतुनि खे त ख़ासि तौर ते घणा कम हूंदा आहिनि, कुझु प्रॉब्लम्स मर्दनि सां थियनि था। मोस्टली मूंखे मैसेजिस बि मर्दनि जा ई आया त टाइम कीअं गुज़ारियो, असां बोर था थियूं घर वेठे। सो सभिनी खां पहिरीं ॻाल्हि त हिकिड़े मुस्लमान हुजण जी हैसियत में जेको मूंखे सभिनी खां सुठो लॻो त असां सभु क़ुर शरीफ़ त पढ़ियल हूंदा आहियूं, पर असां कॾहिं बि उन जो तर्जुमो या त पढ़ियो न आहे या उन ते गौर न कयो आहे। सो हीउ हिकिड़ो क़ीमती टाइम अथव, क़ुर शरीफ़ तर्जुमे सां पढ़ो, तर्जुमो पढ़ी ॾिसो त अलाह साईं असांखे चाहे छा थो, असांजे लाइ बहितरु छा आहे। ऐं सुठी ॻाल्हि इहा थींदी त तव्हां पेंसिल ऐं पेन ऐं कागज़ खणी वियो, जेका आयत तव्हांजे दिलि ऐं दिमाग़ ते असरु करे उनखे तव्हां नोट कयो, उनखे तव्हां उनजो सूरत जो बि नालो ऐं आयत नंबर लिखी हुनजो तर्जुमो तव्हां पाण वटि नोट कयो। ईअं तव्हां वटि हिकिड़ो सुठो ज़ख़ीरो जमा थी वेंदो, जंहिंखे तव्हां अक्सर पढ़ंदा रहो ऐं तव्हांजे लाइ उहो हिकिड़ो बहितरीनु पाण में चेंज आणण जो हिकिड़ो ज़रियो पैदा थींदो। अहिड़ी तरह सां जंहिं बि मज़हब सां तव्हांजो तालुक़ु आहे, तव्हां उनजा मज़हबी किताब हिकिड़ो दफ़ो गौर सां पढ़ो ऐं उन्हनि खे सम्झण जी ऐं उन्हनि खे अमल करण जी कोशिशि कयो। इहो टाइम जो हिकिड़ो बहितरीनु इस्तेमालु आहे। रोज़मर्रा ज़िंदगीअ में हलण आहे, वठ आहे, असां पंहिंजे कमनि में मसरूफ़ आहियूं, कंहिं वटि बि एतिरो वक़्तु नथो बचे। उनखां अलावा तव्हांजे घर में नंढा ॿार बि हूंदा, तव्हांजा पंहिंजा ज़ाती ॿार या तव्हांजा भाइटा भाणेजा फैमिली जा ॿार, त तव्हां उन्हनि खे बि दीनी तालीम ॾियो, निमाज़ सेखारियो ॿारनि खे ऐं उन्हनि खे पाबंद कयो त हू निमाज़ ऐं क़ुर पढ़नि या जेका बि तव्हांजी इबादत आहे उहा तव्हां उन्हनि खे सेखारियो। उनखां अलावा किताब पढ़ण जो ई बहितरीनु वक़्तु आहे। किताब सां दोस्ती करे ॾिसो, किताब खां वधीक सुठो दोस्त इंसान जो को बि न आहे, जेको तव्हांखे घर वेठे सॼी दुनिया जो सैर बि कराए, मालूमात बि ॾिए, तव्हांजो टाइम बि पास थिए सुठो ऐं तव्हां वटि लफ़्ज़नि जो ज़ख़ीरो वधंदो, तव्हां वटि ॻाल्हि करण जो अंदाज़ ऐं तव्हांजो स्टाइल जेको आहे उहो इम्प्रूव थींदो। सो सुठा किताब पढ़ो। ॿाहिरि नथो वञी सघे, किताब ख़रीद नथा करे सघजनि, लाइब्रेरीज़ मां वठी नथा सघजनि, पर ऑनलाइन किताब अवेलेबल आहिनि। सिंधी, उर्दू, इंग्लिश जेका ॿोली तव्हांखे आसानी सां तव्हां पढ़ी सघो था, उहा किताब तव्हां डाउनलोड करे आराम सां घर वेठे पढ़ी था सघो पिया। उनखां अलावा तव्हां जेका बि नौकिरी कयो था उन जे बारे में मालूमात जमा कयो, उन जे बारे में वधि खां वधि ॼाण हासिलु कयो। कुझु माण्हू त वाकई जेके पढ़ी लिखी पंहिंजे फील्ड में कमु कनि था, उन्हनि खे वरी बि कुझु न कुझु ॼाण आहे, पर अहिड़ा माण्हू जिन खे का बि नौकिरी किथे बि मिली वई, ट्रेंड न आहिनि, त तव्हां हिन फुर्सत जे वक़्त में पंहिंजो उन कम जे सिलसिले में जेके बि शयूं आहिनि, जेके बि ॻाल्हियूं आहिनि, उन्हनि खे तव्हां सिखो। ऐं उनखां सवाइ असांजो जेको मेन मसइलो आहे मुआशरे में, त असांजे नौजवाननि खे ख़ासि करे इंग्लिश नथी अचे, त इंग्लिश इम्प्रूव कयो। ॿाहिरि वञण जी ज़रूरत ई कान्हे, ऑनलाइन इंटरनेट जे ज़रिए तव्हां इहे सॼा कम करे सघो था। ऐं हीउ बहितरीनु वक़्तु आहे, पंहिंजे सब्जेक्ट में तव्हां थोरी महारत हासिलु कयो, पंहिंजी ॿोली इम्प्रूव कयो, जेका बि ॿोली आहे। इंग्लिश जेका आहे उहा असांजी वक़्त जी ज़रूरत आहे हिकिड़ी। उनखां अलावा ॿार जेके तव्हांजे घर में आहिनि उन्हनि सां टाइम गुज़ारियो। मिसाल जे तौर ते शाम जो को वक़्तु मुक़ररु कयो, ॿारनि सां ॻाल्हायो, उन्हनि खां पुछो त कहिड़ियूं रांदियूं खेॾंदा आहिनि, उन्हनि सां गॾिजी तव्हां उहे रांदियूं बि खेॾी सघो था। ईअं हू बि बोरियत खां बचंदा ऐं तव्हांजो पाण में हिकिड़ो तालुक़ु पैदा थींदो फैमिली जो ऐं ॿारनि जो, ठीकु आहे न। ऐं उनखां सवाइ तव्हां ॿारनि खे इहो बि ॿुधायो त तव्हां नंढे हूंदे कहिड़ियूं रांदियूं खेॾंदा हुओ, तव्हां उन्हनि खे उहे रांदियूं बि खेॾाए सघो था। ज़रूरी न आहे त रांदियूं सिर्फ़ु कंप्यूटर ते हुजनि या फ़ोन ते हुजनि, तव्हां उन्हनि खे ॿाहिरि जेको बि तव्हांजो अङण आहे, छत आहे, घर जो को बि खुलियल हिसो लाज़मी हूंदो,
उन में तव्हां उन्हनि खे उहे रांदियूं खेॾाए सघो था। हिकिड़े हंधि वेहणु ज़रूरी न आहे। उन खां सवाइ वर्जिश एक्सरसाइज़, हाणे अगरि जॉगिंग करण जो या रनिंग करण जो ॿाहिरि वञण जो मौक़ो नथो मिले, का ॻाल्हि न आहे, हिकिड़े हंधि बि तव्हां बीठे बीठे जॉगिंग करे सघो था, का बि नंढी हल्की फुल्की एक्सरसाइज़ करे सघो था। तव्हांजी सिहत जे लाइ उहा बहितरीनु रहंदी। ऐं खुलियल हिसो जेतिरो घर जो हुजे उन में तव्हां पंहिंजी इहा सहूलियत पैदा करे सघो था। ऐं ज़रूरी न आहे मशीनूं हुजनि, सिंपल जेका आहे, जीअं मूं चयो त बीठे बीठे हिकिड़े हंधि जॉगिंग, या असांखे नंढे हूंदे खां स्कूलनि में हिकिड़ी पीटी जी तरबियत ॾिनी वेंदी आहे, उहा हल्की फुल्की वर्जिश वार्म अप ज़रूरी आहे। उहो तव्हांखे तव्हांजी सिहत खे सुठो रखंदो, तव्हांजे टाइम जो गुज़रण जो बि कुझु न कुझु उन में जेको आहे वक़्तु ख़र्चु थींदो। ऐं उन खां अलावा तव्हां ॿिया स्किल्स, ॿिया हुनर के ज़िंदगी गुज़ारण जा ढंग तव्हां पंहिंजा इम्प्रूव करे सघो था। कम में घर जे हेल्प कयो, कोई ऐब न आहे। असांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजी बीबियुनि सॻोरियुनि खे घर में कम में हेल्प कराईंदा हुआ। त असां या असांजा मर्द त उन्हनि खां मथे त न आहिनि न, असां त उन्हनि जे पेर बराबरि बि न आहियूं। सो पंहिंजे ॿारनि खे बि कम जी आदत विझो, उन्हनि जो टाइम टेबल ठाहियो। ॿी ॻाल्हि त ॿारनि जी पढ़ाई में हेल्प कयो। तव्हां चाहे घटि पढ़ियल हो या घणा पढ़ियल हो, चाहे हिकिड़े सिंधी सब्जेक्ट में ई तव्हां ॿारनि जी हेल्प करे सघो था, कयो। तव्हां उन्हनि खे जेकॾहिं तव्हां घणा पढ़ियल हो माशाल्लाह, त पोइ त तव्हां हर सब्जेक्ट में उन्हनि जी हेल्प करे सघो था। त इहे कुझु नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि, या माइरूं आहिनि जीअं, उहे ॿारनि खे को न को टारगेट ॾियनि, कमु ॾियनि, उन्हनि खे उन्हनि जो कमिरो उन्हनि खां साफ़ु करायो। इहो छो सम्झो वेंदो आहे त इहो सिर्फ़ु नौकरनि जो कमु आहे? न, हर इंसान जो पंहिंजो कमु आहे। असांजा पाण सॻोरा पंहिंजे हथनि सां पंहिंजो कमु कंदा त पोइ असां त उन्हनि जी उमत आहियूं न। त वक़्तु ॾाढो क़ीमती आहे, जेतिरो ज़ाया थी वियो सम्झो ओतिरो ज़िंदगीअ जो हिसो ज़ाया थी वियो। ऐं उन खां सवाइ स्किल्स जी जीअं मूं ॻाल्हि कई, तव्हां मां कंहिंखे कंप्यूटर नथो अचे, कंप्यूटर सिखो। उन खां सवाइ जेकॾहिं कंहिंखे कुकिंग जो शौक़ु आहे, कोई हर्ज न आहे। केरु चयो आहे त कुकिंग रुॻो औरतुनि जो कमु आहे? दुनिया जे वॾनि वॾनि होटलनि में, वॾनि वॾनि रेस्टोरेंट्स में हमेशह मर्द शेफ्स हूंदा आहिनि, तव्हां चेक कयो। या जीअं सिलाई आहे, त सिलाई बि औरतुनि जो कमु त न आहे। 3 पीस सूट सिबंदे त तव्हां कॾहिं कंहिं माई खे ॾिठो आहे? न। इहे वॾा वॾा टेलर्स हूंदा आहिनि, मेल मर्द जेके इहे कमु कंदा आहिनि। त ॿारनि खे बटन टाकणु सेखारियो, ऐं उन्हनि खां किचन में तव्हां नंढा नंढा कमु कराए सघो थियूं। टेबल लॻाइनि, टेबल था ठाहिण रखनि, मानी महिल वरी मानी खाई वठो त तव्हां खणी वठनि। पंहिंजा रांदीका या पंहिंजे रांदियूं जेके बि शयूं आहिनि उहे हिकिड़े हंधि रखनि। ईअं नंढी नंढी ॻाल्हियुनि सां रोज़मर्रा ज़िंदगी में हुननि जी तरबियत बि थी वेंदी। ऐं बाक़ी जेकॾहिं सॼी राति जाॻणो आहे ऐं सॼो ॾींहुं सुम्हणो आहे, पोइ त इंसान ऐं जानवर जी ज़िंदगी में त को फ़र्क़ु ई न आहे। छो त इंसान जे लाइ टाइम टेबल मुक़ररु आहे, कुझु रूल्स, कुझु उसूल, कुझु ज़ाब्ता। ऐं जानवर लाइ न आहिनि। उहो जॾहिं सुम्हे, जॾहिं जाॻे, जॾहिं खाए, ठीकु आहे। त बहितर इहो आहे त तव्हां कुझु हिकिड़ो टाइम टेबल ठाहियो, उन हिसाब सां हलो। छो त असांखे अञा ख़बर न आहे त हीअ ॾींहं जेके असां घरनि में बंदि आहियूं, अञा केतिरो वक़्तु इहे ॾींहं हलंदा। अलाह करे त जल्दी ख़तमु थियनि, असांजी दुआ आहे। पर जे नथा थियनि, जे वधी थो वञे इहो ड्यूरेशन अंदरि वेहण वारो, त पोइ त असांखे कुझु न कुझु त पंहिंजी ज़िंदगी में इंसाननि वारो करणु घुरिजे। हैवाननि वांगुरु त कोन जीअंदासीं न। ऐं ॿी ॻाल्हि त जेके थोरा वॾा ॿार आहिनि या छोकिरियूं आहिनि, छोकिरा आहिनि, उन्हनि खे तव्हां जेके माइरूं आहिनि किचन में नंढियूं नंढियूं कुकिंग जी शयूं सेखारियो। चांहि ठाहिण आहे, कुझु हल्को फुल्को पचाइण आहे, चिप्स ठाहिण आहिनि। इहो हिकिड़ो बहितरीनु इस्तेमालु आहे। पंहिंजी इबादत खे पूरो टाइम ॾियो, पंहिंजी सिहत जे लाइ एक्सरसाइज़ कयो, पंहिंजे ज़हन खे सिहतमंद रखण जे लाइ सुठा किताब पढ़ो। ऐं घर में जेके तव्हांजूं भेणूं आहिनि, कंहिंजूं ज़ालूं आहिनि, धीअरूं आहिनि, केर बि आहे तव्हांजे घर में, जेका बि फैमिली आहे, उन्हनि औरतुनि जी घर में कुझु हेल्प कयो। ईअं न थिए त तव्हांजे घर वेहण सां उन्हनि जो कमु वधी वञे, त हर वक़्तु चांहियूं ठाहिणी पवनि या मुख़्तलिफ़ खाधनि जी फरमाइशूं थींदियूं रहनि। त हाणे ॿाहिरि निकिरणु त घटि आहे, अंदरि वेहणु घणो आहे। इन करे इहो अहिड़े क़िस्म जो लाइफ स्टाइल जेको आहे तव्हांजे लाइ 100% नुक़सानदेह थींदो। सो बहितर आहे त हिकिड़ियूं काराइतियूं एक्टिविटीज़ तव्हां अख़्तियार कयो जेके तव्हांजे लाइ फ़ाइदे वारियूं हुजनि। इहे फौरी तौर ते ज़हन में मुंहिंजे कुझु इहे ॻाल्हियूं आयूं आहिनि जेके मां तव्हां सां शेयर कयूं आहिनि। उमेदु आहे त शायदि कंहिंखे थोरो बहितर रस्तो मिली वञे इन मां। सो ख़ुशि जो आबाद जो हमेशह दुनिया पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। इहो सिर्फ़ु जुमिलो न आहे, इन जी प्रैक्टिस, इन जो प्रैक्टिकल थियणु घुरिजे। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। वरी कंहिं ॿी वीडियो सां कंहिं कम जी ॻाल्हि सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त, अलाह भाई।